हिकिड़ो ई संदेश असां सर्व साथ संगत खे हर सिंधी घर में हर सिंधी दिल में पहुचाइण था चाहियूं कि वॾी वॾी ॻाल्हियूं करण सां असांजी सिंधी संस्कृति वधंदी कोन। सभिनि खां पहिरियों पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हायो। ज़माने खां वॾा वॾा असांजा बुजुर्ग संत महात्मा चई रहिया आहिनि, भाई घर में सिंधी ॻाल्हायो। भले अंग्रेजी सेखारियो ॿारनि खे, इंग्लिश मीडियम पढ़ायो, सुठी ॻाल्हि आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे कि सिंधी विसारियो। हिंदी भी अचे उन्हनि खे, अंग्रेजी भी अचे, अरे संस्कृत भी सेखारियो थी सघे त, पर कम से कम पंहिंजी अबाणी मिठी सरल मातृभाषा जननीअ जे मुख मां ॿारनि में जेकी भाषा ईंदी आहे उहा सिंधी भाषा आहे, उहा त न विसारियो भाई। असां कई घरनि में ॾिठो आहे ॿारनि खे सिंधी सेखारींदे सेखारींदे ॿार त हिंदी ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ माता पिता बि उन सां हिंदी ॻाल्हाइण लॻंदा आहिनि। उल्टो उहे हिंदी था सिखनि पिया अॼुकल्ह। चओ हरे राम। हिंदी त असांजी राष्ट्र भाषा आहे, उहा त अचण ई खपे, पर सिंधी न विसारियो। घर में सिंधी न ॻाल्हाईंदव त असांजी पहचान कहिड़ी बचंदी। 50 साल अॻिते हली करे ॿार पंहिंजे माउ पीउ खां पुछंदा हू इज सिंधी, ममा व्हाट इज सिंधी, हू इज सिंधी, इट्स सिंधी लैंग्वेज, पतो ई न हूंदो। अहिड़ी हालत थी वेंदी।